सिंध चीफ मिनिस्टर सिंध मुराद अली शाह साहब, MNA MPA, मेरे जियालो और जियालियो, अस्सलाम वालेकुम। जी भुट्टो ता अज न्याजी साहब के पैगाम ॾेई छॾियो आहे त खबरदार तो असांजे लीडर सां मोहतरम आसिफ अली ज़रदारी सां तचुरांद कई आहे। अदी फरियाल के हाउस अरेस्ट कयो आहे। हे सिंध वारा सादा आहिनि पर अबोझ कोन्हनि। हिननि अॻे ई तारीख़ ठाही आहे। हे ज़ियाउल खां न मुड़िया। हे चङनि भलनि डिक्टेटरनि खां कोन मुड़िया। बाक़ी हे न्याज़ी साहब छा कंदो? हे त अॼु शहीद बेनज़ीर साहिबा का 66वां यौम विलादत है। दोस्तों ने कहा, लेकिन आज साहब आपने कहा हजारों। देखो यार, ऐसे मत करो, ये लाखों आदमी हैं। अखबार वाले देख लें, ये सब जियाले हैं। ये अपने लीडर पर मर मिटने वाले हैं। ये सिर्फ मिठाई खाण वारा न आहिनि, हे जान ॾियण वारा आहिनि। हेड़ी गर्मी में आया आहिनि, पंधु करे आया आहिनि। केतिरा पंधु करे आया आहिनि पंहिंजे लीडर खे ॾिसण लाइ। ये अहिड़ा जियाला आहिनि। शायदि न्याज़ी साहब क्रिकेट ॼाणे, बैट बॉल ॼाणे, ख़बर न अथसि सियासत जी। लीडरनि जी ख़बर कान अथसि। हाणे साईं हुकुम आहे त तूं छड़ो 2 मिंट ॻाल्हाए। हाणे मां छा कयां? मूंखे त घणो तव्हां सां ॻाल्हाइणो, बीबीअ जे बारे में ॻाल्हाइणो, जेका महीननि जा महीना सखर जेल में तॾहिं हिते सुती, पर मैदान न छॾियईं। ज़ाउल खे चैलेंज कयईं। जेके डिक्टेटर आया उन्हनि खे मुशर्रफ खे चैलेंज कयईं ऐं टपड़ हुनजा खणायईं। हे हाणे हुनजो फर्ज़ंद आहे। हे टपड़ न सिर्फ़ न्याज़ी खे, सॼी PTI खे खणाईंदो। ओ गवर्नर सूदो उनखे बि टपड़ खणाईंदो इंशाअल्लाह। दुआ कयो। वॾो सियाणो आहे। असेंबली में वञे थो त गजे थो। सभु सहमजी था वञनि, सभु चुप थी था वञनि। अहिड़ो हाणे ई ॻाल्हाए थो, अॻिते त इंशाअल्लाह अलाए छा ॻाल्हाईंदो। बसि साईं 2-3 दफ़ा हुकुम आयो आहे। अलाह खे ख़ुशि रखे। तव्हांखे मुबारक हुजे हिन जलसे जी, बीबीअ जी। वॾो मेड़ आहे। अहिड़ो मेड़ ॿियो कोन करे सघंदो। इहो बिलावल साहब या पीपल्स पार्टी करे सघंदी, ॿियो न करे सघंदो। अलाह खे ख़ुशि रखे। जी भुट्टो।